अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, मुल्क जे अंदरि जेको सभ खां वॾो भौचाल मतल हो आर्मी चीफ जी मुक़ररी वारो, उहो त ख़ैर ख़ूबी सां हल थी वियो, पर अञा ताईं उन मुक़ररी जे पुठियां कहिड़ा सबब हुया, छा थियो, कंहिंजी लॉबिंग पिए कई, कंहिंजी लॉबिंग पिए कई, उन ते जेको आहे हिकिड़ो बहस जो अणकुट सिलसिलो बि हलंदड़ आहे। पर उहे स्पेकुलेशन ज़ाहिर आहे हर को पंहिंजो हिसाब सां करे पियो। उन जी हाणे का एॾी अहमियत घणी न रही आहे, छाकाणि त हाणे आर्मी चीफ जेको नओं आहे आसिम मुनीर साहब उहे अची विया आहिनि। पर हिकिड़ो ॿियो अहम मामिलो जेको थियो उहो जॾहिं इहा मुक़ररी थी, उन खां हिकु ॾींहुं पहिरियों जनरल कमर जावेद बाजवा साहब जेको असांजो मौजूदा आर्मी चीफ आहे, जंहिंखे 29 नवंबर ते यानी 4 ॾींहंनि खां पोइ जेका चार्ज छॾणी आहे, हुन शहीदनि जे यादि में जेका 6 सेप्टेम्बर ते तक़रीब थींदी आहे उहा न थी सघी हिन भेरे, छाकाणि त बरसातुनि जे करे ऐं ॿोॾुनि जे करे माहौल मुल्क जो अहिड़ो न हुयो ऐं फ़ौज ख़ुदि जेका आहे उहा बिज़ी हुई पंहिंजो हिन में रिलीफ जे कमनि में। उहा तक़रीब जेका आहे उहा टियों ॾींहुं घुराई वई ऐं उनमें बाजवा साहब ख़िताबु कयो ऐं पब्लिकली एक्सपेक्ट कयो थो वञे त शायदि उनजो इहो आख़िरी ख़िताबु हुयो। उन आख़िरी ख़िताब में बाजवा साहब जेका ॻाल्हि ॿोल कई, उन ॻाल्हि ॿोल जो ज़ाहिर आहे हुन चयो मुसलसल पाकिस्तान जी फ़ौज जे तरफ़ां इहो चयो पियो वञे। बाजवा साहब बि टियों ॾींहुं इहा ॻाल्हि कई त हाणे असां सियासत में मुदाख़लत न करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। उनखां पहिरियों असां ॿुधो हुयोसीं DGI ऐं DGI-SPR बि गॾिजी अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू कई हुई। पर बाजवा साहब उनखां अलावा ॿियनि केतिरनि ई इशूज़ ते गुफ़्तगू कई ऐं वेंदे वेंदे बाजवा साहब खे पाक फ़ौज जूं ख़िदमतूं ॻणाइणियूं पियूं ऐं उहे छा ॻणाई, अचो त तव्हांखे बाजवा साहब जे ज़बानी ॿुधायूं था त बाजवा साहब उन हवाले सां छा चयो। फौज का बुनियादी काम मुल्क की जोग्राफियाई सरहदों की हिफाजत है, लेकिन पाक फौज हमेशा अपनी इस्तादात से बढ़कर कौम की खिदमत में मसरूफ़ रहती है। रिक्वेटिक का मामला हो या कारके का जुर्माना, फाटफ के नुकसान हो या मुल्क को वाइट लिस्ट से मिलाना या फाटा का इंतजाम करना, बॉर्डर पर बाड़ लगाना, कतर से सस्ती गैस मुहैया कराना या दोस्त मुल्कों से कर्ज का इजरा, कोविड का मुकाबला हो या टिड्डी दल का खात्मा, सैलाब के दौरान इमदादी कार्रवाई हो, फौज ने हमेशा अपने मैंडेट से बढ़कर कौम की खिदमत की है और इंशाल्लाह करती रहेगी। जी नाज़रीन, रेकोडिक जो मामिलो, कतर खां गैस वठी ॾियण जो मामिलो ऐं पंहिंजो ॿियनि दोस्त मुल्कनि खां कर्ज़ा वठी ॾियण जा मामला, इहे फ़ौज असांजी हल कया आहिनि मामला ऐं इन वे ॿी लफ़्ज़नि में पाण चई सघूं था, छाकाणि त बाक़ी जेके मामला आहिनि फेंसिंग ज़ाहिर आहे दुनिया जे अंदरि जेको इहो कमु आहे इहो सिक्योरिटी रिलेटेड इदारा बि कंदा आहिनि ऐं आफ़तुनि में जॾहिं बि कंहिं बि मुल्क जे अंदरि आफ़तूं ईंदियूं आहिनि, ॿोॾ ऐं बरसातूं वग़ैरह, त उनमें बि उतां जी फ़ौज जेको आहे ख़िदमतूं सरअंजाम ॾींदी आहे। पर हीउ जेको रेकोडिक जो मामिलो हुयो या जेको आहे FATF वारा मामला हुया या उनखां अलावा जेको आहे ग्रे लिस्ट माने का नालो कढाइण लाइ कोशिशूं हुयूं या कतर खां सस्ती गैस वठी ॾियण वारो मामला हुया या जेको आहे दोस्त मुल्कनि खां कर्ज़ा वठी ॾियण वारा मामला हुया, इहे सभु ॻाल्हियूं बाजवा साहब जॾहिं चए पियो त उन जो मतिलबु बाजवा साहब खे शायदि सम्झ में न पियो आयो। उनजो मतिलबु जेको आहे बाजवा साहब वटि उन वक़्तु ॻाल्हाइण वक़्तु छा हुन कन्वे करणु पियो चाहियो, पर उनजो मतिलबु इहो हुयो त पाकिस्तान जी फ़ौज जेका हुन पाण बि तस्लीम कयो त अॻिते हली तव्हांखे उहो क्लिप बि ॾेखारियूं था जंहिंमें हू चए थो त असां 70 सालनि खां वठी कंहिं न कंहिं सूरत में सियासत में असां मुदाख़लत कंदा रहिया आहियूं, तॾहिं असांजे मथां तनक़ीद थिए थी। हीउ कमु फ़ौज इन करे पिया कया रेकोडिक खां वठी FATF खां वठी, छाकाणि त इहे समूरी जेका फॉरेन पॉलिसी आहे ऐं जेका परॾेही जेके तालुकात आहिनि उहो 70 सालनि खां वठी असांजी फ़ौज ई तइ कंदी पई अचे। जॾहिं उहो फ़ौज तइ कंदी त ज़ाहिर आहे उहे इहे मामला पोइ फ़ौज खे ॾिसणा पवंदा, पोइ दुनिया बि फ़ौज ॾे ॾिसे थी ऐं मुल्क बि फ़ौज ॾे ॾिसे थो। ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां मुदाख़लत कंदा आहियो ऐं जेकॾहिं पाण तस्लीम था कयो त 70 सालनि खां असां मुदाख़लत कयूं पिया, त पोइ त ज़ाहिर आहे इहे मामला तव्हांखे हल करणा पवंदा।
इहो दरअसल उन मदाख़लत जो ई नतीजो आहे जो मुल्क जूं जेके चूंडियल हुकूमतूं आहिनि उन्हनि में इहा कैपेसिटी नथी हुजे या दुनिया उन में वॾो ट्रस्ट नथी करे, छाकाणि त उनखे ख़बर आहे कंहिं बि वक़्तु जेको आहे इहा जेका हुकूमत आहे जेकॾहिं असांजी सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट नाराज़ थी, जेका प्रीवियस रिकॉर्ड आहे, छाकाणि हाणे त फ़ौज असांजी बाजवा साहब बि चयो त फेबरवरी 21 खां पोइ असां फ़ैसिलो कयो, मतिलबु फेबरवरी 21 ताईं त उहा मदाख़लत हुई। तेसि ताईं ज़ाहिर आहे मदाख़लत हुई त दुनिया खे बि ख़बर हुई त बाक़ी जेके सियासी हुकूमतूं आहिनि उन्हनि जे मथां सभ खां वधीक असरअंदाज़ थींदड़ फ़ौज आहे। उनखां अलावा बाजवा साहब छा चयो उहो तव्हांखे ॿुधायूं था। आखिर में कुछ बातें आज के सियासी हालात के मुतालिक करना चाहूँगा। मैं काफ़ी सालों से इस बात पे गौर कर रहा था कि दुनिया में सबसे ज़्यादा इंसानी हकूक़ की पामाली यानी कि ह्यूमन राइट्स की वायलेशन हिंदुस्तानी फ़ौज करती है, मगर इनके अवाम कम व बेश ही इनको तनकीद का निशाना बनाते हैं। इसके बरक्स हमारी फ़ौज जो दिन रात कौम की खिदमत में मसरूफ़ रहती है, गाए बगाए तनकीद का निशाना बनती है। मेरे नज़दीक इसकी बड़ी वजह 70 साल से फ़ौज की मुख्तलिफ सूरतों में सियासत में मुदाखलत है, जो कि गैर आइनी है। इसलिए पिछले साल फरवरी में फ़ौज ने बड़ी सोच व विचार के बाद फैसला किया कि आइंदा फ़ौज किसी सियासी मामले में मुदाखलत नहीं करेगी। मैं आपको यकीन दिलाता हूं कि हम इस पर सख्ती से कारबंद हैं। जी नाज़रीन, बाजवा साहब पाण ई चयो त हिंदुस्तान जी फ़ौज ह्यूमन राइट्स जी वायलेशन करे थी, पर उन ते तनक़ीद नथी थिए। तनक़ीद छो नथी थिए उनजो सबबु बि बाजवा साहब पाण ॿुधाए छॾियो त हिंदुस्तान जी फ़ौज कॾहिं टेक ओवर न कया आहिनि, हुन डायरेक्टली हुकूमत करण जी बि कोशिशि न कई आहे, इनडायरेक्टली हुकूमत करण जी बि कोशिशि न कई आहे, त उन ते अवाम छो तनक़ीद कंदो। तंहिंजे करे उते जेका बि तनक़ीद थींदी आहे उतां जी सरकार जे मथां थींदी आहे। मोदी जे ख़िलाफ़ु जेकॾहिं रद्दमल ईंदो आहे त मोदी जी सरकार जे मथां रद्दमल ईंदो आहे, जेकॾहिं कांग्रेस जी हुकूमत जे ख़िलाफ़ु रद्दमल ईंदो आहे त कांग्रेस जी सरकार जे मथां रद्दमल ईंदो आहे, छाकाणि त उते हर माण्हू खे ख़बर आहे त फ़ौज जो सियासी मामलनि में उनजी का मदाख़लत डायरेक्टली या इनडायरेक्टली न आहे। ऐं उते जेके फ़ैसिला थींदा आहिनि उहे चूंडियल हुकूमतूं कंदियूं आहिनि। उहे चूंडियल हुकूमतुनि जा फ़ैसिलनि जे कॉन्सिक्वेंसिस में उहो भली जेको आहे पंजाब जे अंदरि ऑपरेशन कयो वियो इंदिरा गांधी जे ॾींहंनि में, पंहिंजो जेको आहे सिखनि जे ख़िलाफ़ु, या पंहिंजो राजीव गांधी जे ॾींहंनि में उनखे वरी अॻिते वधायो वियो, या ॿिया जेके आहिनि पंहिंजो जेको आहे तमिलनाडु ऐं ॿियूं जेके उते तहरीकूं हलनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके ऑपरेशन थिया, उहे किथे बि असांजे उन्हनि जी जेको आहे फ़ौज फ़ैसिला न कया, उतां जी सियासी हुकूमतुनि फ़ैसिला कया। असां वटि ईअं कोन थो थिए, असां वटि इहे समूरा फ़ैसिला पाण जा बाजवा साहब चयो त असां उनजी हिकिड़ी वजह आहे त असां 70 सालनि खां वठी मदाख़लत कयूं था। पोइ जे मदाख़लत थींदी त तनक़ीद बि थींदी। बहरहाल अॻिते वधूं था, बाजवा साहब ॿियो वधीक छा चयो। इस आइनी अमल का खैर मकदम करने के बजाय कई हलकों ने फ़ौज को शदीद तनकीद का निशाना बनाकर बहुत गैर मुनासिब और गैर शाइस्ता ज़बान का इस्तेमाल किया। फ़ौज पे तनकीद अवाम और सियासी पार्टियों का हक है, लेकिन अल्फाज के चुनाव और इस्तेमाल में एहतियात बरतनी चाहिए। एक जाली और झूठा बयानिया बनाकर मुल्क में हैजान की कैफियत पैदा की गई और अभी इसी झूठे बयानिए से राह फरार इख्तियार की जा रही है। सीनियर मिलिट्री लीडरशिप को गैर मुनासिब अलकबात से पुकारा गया। मैं आपको वाज़ेह कर देना चाहता हूँ कि फ़ौज की क़यादत कुछ भी कर सकती है, लेकिन कभी भी मुल्क के मफाद के ख़िलाफ़ नहीं जा सकती। क्या आप ये समझते हैं कि मुल्क में एक बैरूनी साजिश हो और आर्म्ड फोर्सेस हाथ पे हाथ धरी बैठी रहेंगी? ये नामुमकिन है, बल्कि ये एक गुनाह कबीरा है। और जो लोग ये समझते हैं कि वो फ़ौज और अवाम में दरार डाल देंगे, वो भी हमेशा नाकाम होंगे। फ़ौज की क़यादत के पास इस नामुनासिब जलगार का जवाब देने के लिए बहुत से मौक़े और वसाइल मौजूद थे, लेकिन फ़ौज ने मुल्क के वसीतर मफाद में हौसले का मुज़ाहरा किया और कोई भी मनफी बयान देने से इज्तनाब किया। लेकिन ये बात सबको ज़हन नशीन कर लेनी चाहिए कि इस सब्र की भी एक हद है। इस सब्र की एक हद है। इहो जेको ॿोली आहे, ज़ाहिर आहे जॾहिं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे तरफ़ां इहा ॿोली ॻाल्हाई वञे त उनजो मतिलबु सभिनी खे लाउड एंड क्लियर आहे त हाणे हद अची वई आहे। बहरहाल जेके ॻाल्हियूं इन हवाले सां बाजवा साहब चयूं पिया, इहा बिल्कुलु नामुनासिब हरकत थी आहे ऐं कंहिं कई आहे, उन माण्हुनि कई आहे जंहिं माण्हू खे गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी फ़ौज जो लाडलो कोठो पियो वियो
ऐं जेके मामला बाजवा साहब उनखां पहिरें पे ॿुधाया, क़तर खां वठी FATF खां वठी, उहे जेके आहिनि सभु मामला उनखे ठाहे प्लेट में ॾिना विया, उन खे आंदो वियो 18 जे चूंडुनि में। कीअं उहे सॼा मामला थिया, उन ते हाणे केतिरो मटीरियल मुहैया थियल आहे। हीअ लाडला जेकॾहिं तव्हां जॾहिं पैदा कंदव, जॾहिं तव्हां पंहिंजा प्रोसेस मां, सियासी प्रोसेस मां गुज़री लीडरशिप न ईंदी, पॉलिटिकल पार्टियूं सियासी प्रोसेस में न ठहंदियूं, ईअं तव्हां हिकिड़े माण्हू खे जेको आहे खणी जेको आहे वर्ल्ड कप खटणु का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे। कपिल देव 83 में वर्ल्ड कप खटियो हिंदुस्तान जो, उन जे करे को उहो हिंदुस्तान उनखे को ईअं हीरो करे पेश कोन कयो। तव्हां वर्ल्ड कप जे बुनियाद ते जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे खणी अची प्रोसेस खां मां गुज़ारण खां सवाइ अची क़ौम जे मथां मुसलत कंदो ऐं हेॾा होॾा जा माण्हू टोड़े ॾेई हुनजी पार्टी ठाहींदो, त उहा पार्टी ऐं उहा क़यादत इन तरह जी इमेच्योर हरकतूं कंदी जेके तव्हां ॾिठियूं। उनजो बि जेकॾहिं हीउ जेको कुझु थियो आहे उहो बिल्कुलु ग़लति थियो आहे। इमरान ख़ान जो नालो खणण खां सवाइ बाजवा साहब जेका ॻाल्हि कई आहे, जंहिं कूड़े बयानीअ जी ॻाल्हि कई आहे ऐं जंहिं तरफ़ जेको आहे हुन बैरूनी साज़िश जी ॻाल्हि कई आहे, उहा बैरूनी साज़िश जो कूड़ो बयानियो ऐं उनखां पोइ फ़ौज जे ख़िलाफ़ु जेको कुझु ॻाल्हायो वियो इमरान ख़ान जे पारां, इहो बिल्कुलु नामुनासिबु ऐं इंतिहाई नाक़ाबिल बर्दाश्त गुफ़्तगू हुई, जेका हिकिड़े अॻूणे वज़ीर आज़म खे करणु जुगाए कान थी। पर इहो सभु इन जे लाइ थियो आहे छाकाणि त उन माण्हू खे मुसलत कयो वियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरें ॾींहं ते हुनखे प्राइम मिनिस्टर सिलेक्ट चयो हुयो ऐं पोइ वरी अॼु तव्हां जेका गुफ़्तगू कयो था पिया, उहा छा था कयो तव्हांखे ॿुधायूं था। हमें जमहूरियत की रूह को समझते हुए और अदम बर्दाश्त की फ़ज़ा को ख़त्म करते हुए पाकिस्तान में एक सच्चा जमहूरी कल्चर अपनाना है। 2018 के इलेक्शनों में बाज़ पार्टियों ने RTS के बैठने को बहाना बनाकर GTV पार्टी को सिलेक्टेड का लक़ब दिया और 2022 में एतमाद का वोट खोने के बाद एक पार्टी ने दूसरी पार्टी को इम्पोर्टेड का लक़ब दिया। हमें इस रवैये को रद्द करना होगा। हार जीत सियासत का हिस्सा है और हर पार्टी को अपनी फतह और शिकस्त को कबूल करने का हौसला पैदा करना होगा। बाजवा साहब तव्हांजी जेका आहे न मासूमियत ते बिल्कुलु असांखे बाक़ाइदा हू थो अचे, रश्क थो अचे। 18 जो जेको RTS जो सिस्टम जो विहणु हुयो ऐं तव्हां पाण चओ था त असां गुज़िरियल साल फेबरवरी में इहो फ़ैसिलो कयोसीं त सियासत में न ईंदासीं। 18 जे चूंडुनि में RTS छा पाणे वेहिजी वियो हुयो? तव्हां इहो असांखे चूरन विकिणण जी कोशिशि कयो पिया। जनाब बाजवा साहब, इहो ॻाल्हि शायदि हाणे पाकिस्तान जो को माण्हू तस्लीम करे। 18 जो चूंडुनि में जेको कुझु थियो, चूंडुनि खां पहिरें जेको कुझु थियो, चूंडुनि वारे ॾींहुं जेको RTS वेठो ऐं चूंडुनि खां पोइ कीअं इतिहादी हुनजे हवाले कया विया, इन जी ॻाल्हि जो तारीख़ पाकिस्तान जा सभई माण्हू, पाकिस्तान जी मीडिया, पाकिस्तान जी इंटेलिजेंसिया, पाकिस्तान जा डेमोक्रेटिक माण्हू जेके आहिनि उहे सभई इन ॻाल्हि जा गवाह आहिनि त उन्हनि चूंडुनि सां कहिड़ो हशर कयो वियो। तंहिंजे लाइ 22 जे अदम एतमाद खे 18 जे चूंडुनि सां कंपेयर करणु, इहा जेका आहे, इहा तव्हांजी मासूमियत जेका आहे न, इहा असांखे सम्झ में कान थी अचे। 22 में तव्हां फ़ैसिलो करे चुका हुयो त तव्हांखे सियासत में हिसो न आहे, पार्टिसिपेट न आहे करिणो, मदाख़लत न आहे करणी। 18 में तव्हांजो फ़ैसिलो कोन हुयो, तव्हां पाण तस्लीम कयो था त फेबरवरी 21 में तव्हां फ़ैसिलो कयो आहे। तंहिंजे लाइ 18 जे चूंडुनि जे बारे में जेको सिलेक्टेड जो वर्ड हुयो उहो बिल्कुलु मुनासिबु हुयो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पहिरें ॾींहुं असेंबली ते फ्लोर ते पहिरीं पंहिंजी स्पीच में इहो चयो हुयो ऐं उनखे तव्हां 22 सां कंपेयर न कयो, छाकाणि त 22 ते त तव्हांखे उन वक़्त जो प्राइम मिनिस्टर बार बार चवे पियो त मदाख़लत कयो, मुंहिंजी मदद कयो, मूंखे हीउ रोकियो। पर 18 जे चूंडुनि में जेको कुझु थियो उहो ॿी ॻाल्हि हुई। तंहिंजे लाइ एॾी सादगी सां ॿिन्ही मामलनि खे गॾु न कयो। इहो बिल्कुलु ॿ बिल्कुलु मुतज़ाद ॻाल्हियूं आहिनि। 18 जूं चूंडूं जो उनस तव्हांखे खणणो पवंदो, उनजो भार तव्हांखे खणणो पवंदो ऐं उनखां पोइ जेको तव्हां नामुनासिबु जेका ॿोली जी ॻाल्हि कई आहे न, उहो बि इन जे करे थी त हिकिड़ो प्रोसेस मां अचण खां सवाइ जेको माण्हू तव्हां अची मढ़ियो, उहो मढ़ियल माण्हू ई तव्हां सां अटकी पियो। बहरहाल अॻिते था हलूं। बाजवा साहब जी ॿी ॻाल्हि था ॿुधूं छा थो चए। मैं अपने और फौज के खिलाफ इस नामुनासिब और जारहाना रवैये को दरगुजर करके आगे बढ़ना चाहता हूँ, क्योंकि पाकिस्तान हम सबसे अफजल है
अफराद और पार्टियां तो आती जाती रहती हैं, लेकिन पाकिस्तान इंशाल्लाह हमेशा कायम रहना है। फौज ने तो अपना कथारसिस शुरू कर दिया है। मुझे उम्मीद है कि हमारी सियासी पार्टियां भी अपने रवैये पर नजरसानी करेंगी और ये भी हकीकत है कि पाकिस्तान में हर अदारे, सियासी पार्टियों और सिविल सोसाइटी से भी गलतियां हुई हैं। जी साईं, बिल्कुलु ग़लतियूं आहिनि, थियूं आहिनि, सभिनी माण्हुनि खां ग़लतियूं थियूं आहिनि ऐं उहे ग़लतियूं इन जे करे थियूं आहिनि त छाकाणि त उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण न ॾिनो वियो ऐं 70 साल खां जीअं तव्हां पाण चई चुका आहियो 70 सालनि खां मदाख़लत थींदी ईंदी, जेकॾहिं ब्यूरोक्रेसी में मदाख़लत थींदी, जेकॾहिं पार्लियामेंट जे अंदरि मदाख़लत थींदी, जेकॾहिं चूंडुनि जे अंदरि मदाख़लत थींदी, जेकॾहिं जुडिशरी जे अंदरि मदाख़लत थींदी त उहे ज़ाहिर आहे पंहिंजे पेरनि ते न बीही सघंदा ऐं उहे ग़लतियूं कंदा। पर वॾे में वॾो सबबु इहो आहे 58 खां वठी 1958 खां वठी हेल ताईं जेको बि मुल्क जो सूरत हाल थी आहे इनडायरेक्टली या डायरेक्टली, बल्कि उनखां बि अॻे जॾहिं इस्कंदर मिर्ज़ा ऐं अयूब ख़ान जेको आहे मलिक ग़ुलामनि जे ख़िलाफ़ु कई पई, या उनखां बि अॻे जॾहिं लियाकत अली ख़ान खे क़तल कयो वियो। जा बाजवा साहब पाकिस्तान जी तारीख़ हाणे घणा माण्हू पढ़ी चुका आहिनि, तंहिंजे करे इहो चवणु त हाणे कथारसिस असां शुरू कयो आहे, तव्हां अञा शुरू कयो आहे, ॿिया सभु भोॻे चुका आहिनि। पाकिस्तान जे पॉलिटिकल पार्टीज़ भोॻे चुकियूं आहिनि। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद थी चुको आहे, बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थी चुकी आहे, मीर मुर्तज़ा भुट्टो शहीद थी चुको आहे, बशीर बिलोर साहब शहीद थी चुको आहे, हारून बिलोर साहब शहीद थी चुको आहे। MRD में हज़ारें सियासी कारकुननि, लखें सियासी कारकुननि जेलनि में वञी चुका आहिनि। सियासी पार्टियूं, सलमान तासीर साहब शहीद थी चुको आहे। तंहिंजे करे तमामु घणो अकबर भुगटी खे त मारियो वियो, उन जो कहिड़ो ॾोह हुयो, छा वाक़ई अहिड़ो ॾोह हुयो जो उनखे तव्हां मारे छॾे, को बि माण्हू, को बि पाकिस्तान जा इदारा उनखे मारे छॾनि। तंहिंजे लाइ घणो इन जे करे थी चयो आहे, कथारसिस तव्हां पंहिंजो अॼु था पेश कयो, ॿिए तरफ़ घणियूं कुर्बानियूं ॾिजी चुकियूं आहिनि, घणो भोॻे चुको आहे असांजो, ख़ासि तरह असांजो सियासी जेको कारकुन आहे। अॼु बि अख़्तर मेंगल खां तव्हां पुछो, अॼु बि भोॻे पियो असांजो सियासी कारकुन। अॼु बि तव्हां जेकॾहिं पुछो, जेकॾहिं केतिरनि जाइनि ते तव्हांखे मिसिंग पर्सन जा मामला जेके अचनि था पिया, हर हुकूमत चए थी त असांखे ख़बर न आहे। अदलिया बार बार चवण जे बावजूदि, हिकिड़ो जज, ॿियो जज, टियों जज, सुप्रीम कोर्ट जे बावजूदि इहो मसइलो इहो हल नथो थिए। तंहिंजे लाइ कथारसिस जी अञा तव्हां शुरूआति कई आहे, ॿिया इन पीड़ा मां घणो अॻे गुज़री चुका आहिनि। जी अॻिते था ॿुधूं बाजवा साहब वधीक छा था फरमाइनि। एक ऐसे मौजू पर भी बात करना चाहता हूं जिस पे अमूमन लोग बात करने से गुरेज करते हैं, और ये बात 1971 में हमारी फौज की साबका मशरकी पाकिस्तान में कारकर्दगी से मुतालिक है। मैं यहाँ पर कुछ हकायक दुरुस्त करना चाहता हूँ। सबसे पहले, साबका मशरकी पाकिस्तान एक फौजी नहीं, एक सियासी नाकामी थी। लड़ने वाले फौजों की तादाद 92,000 नहीं, सिर्फ 34,000 थी। बाकी लोग मुख्तलिफ गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स में थे, और इन 34,000 लोगों का मुकाबला 2.5 लाख इंडियन आर्मी, 2 लाख ट्रेंड मुक्ति बैनी। अगेंस्ट दीज हैवी ऑड्स हमारी फौज बहुत बहादुरी से लड़ी और बेमिसाल कुर्बानियां पेश की, जिसका इतराफ़ खुद इंडियन आर्मी चीफ फील्ड मार्शल मानेक शाह ने भी किया है। इन बहादुर गाजियों और शहीदों की कुर्बानियों का आज तक कौम ने इतराफ़ नहीं किया, जो कि एक बहुत बड़ी ज़्यादती है। मैं आज इस मौके का फ़ायदा उठाते हुए इन तमाम गाजियों और शहीदों को खराज तहसीन पेश करता हूँ और पेश करता रहूँगा। वो हमारे हीरो हैं और कौम को उन पर फ़ख्र होना चाहिए। बाजवा साहब, तव्हांजी इहा ॻाल्हि त ज़ाहिर आहे, जेकॾहिं वाक़ई तव्हांजो इहो व्यू पॉइंट आहे ऐं वाक़ई असांजी फ़ौज जेका आहे उहा ग़ैर सियासी थी चुकी आहे, त पोइ हीउ त वाक़ई उहो मौज़ू आहे जेको पूरी पाकिस्तान जा माण्हू ॼाणणु चाहिनि था ऐं हुन ते ॻाल्हाइणु चाहिनि था, उन ते ओपन डिबेट करणु चाहिनि था, ओपन डिबेट करणु चाहिनि था। लिखियो वियो आहे, घणो कुझु लिखियो वियो आहे। हुते जेके सर्विंग ऑफिसर हुया उन्हनि बि लिखियो आहे। जस्टिस मुनीर साहब जेको आहे, जेको पंहिंजो फ्रॉम जिन्ना टू ज़िया में बि लिखी चुको आहे त अयूब ख़ान हुनखे छा नियापो ॾिनो हुयो। तव्हां चओ था सियासी फेल्योर आहे। सियासी फेल्योर उन वक़्तु सियासत कंहिंजे हथ में हुई
58 खां वठी 71 ताईं सियासत कंहिंजे हथ में हुई? अयूब ख़ान वेठो हुयो, उनखां पोइ याहिया ख़ान वेठो हुयो। उहा जेका सियासत हुई उहा बि उन वक़्तु अस्करी क़यादत वटि हुई। उहा जेका सियासत कई पे वई उहा बि अस्करी क़यादत पे कई। तंहिं करे हीउ जेकॾहिं ओपन बहस खुलंदो, अंग केतिरा हुया, 34,000 हुया, 92,000 हुया, होॾां केतिरा हुया, इहो हिकिड़ा ॿिया नंढड़ा मामला आहिनि। पर बंगाल जो माण्हू इन नहज ते पहुतो छो? जेकॾहिं सियासत हुजे हा त इहे न थिए हा। छाकाणि त 58 खां पोइ सियासत डायरेक्ट फ़ौज पे कई। 71 जे सान्हे थियण ताईं जनरल याहिया ख़ान वेठो हुयो। तंहिं करे हाणे जेकॾहिं वाक़ई असांजी फ़ौज इन ॻाल्हि खे तस्लीम करे थी, ऐं जेका गुज़िरियल असां प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधोसीं, DGI-SPR बि चयो पिए, DGI बि चयो पिए त माज़ी में असां खां ग़लतियूं थियूं आहिनि, तव्हां बि चओ था 70 सालनि खां वठी मुदाख़लत आहे, त हाणे जेकॾहिं सच ॻाल्हाइण जी रिवायत शुरू थी आहे त पोइ मुकमिल सच ॻाल्हायूं। पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे हाणे वधीक इन्हनि पेचीदगियुनि में हिक ॿिए खे बचाव करण जे बजाए असां हाणे हिक ॿिए सां सिंसियरिटी जे बुनियाद ते फ़ौज मां अवाम जी आहे, अवाम ज़ाहिर आहे फ़ौज जो एतिराम कंदो, पर ॻाल्हि ॿोल सिधी कयूं, वाज़े कयूं। हाणे बि जेकॾहिं असां गुनाहनि जे मथां पर्दा विझणु शुरू कंदासीं त पोइ मतिलबु आहे त असांजे माण्हुनि जो ट्रस्ट डेवलप न थी सघंदो। ट्रस्ट डेवलप करण लाइ ज़रूरी आहे त असां हाणे कंहिं बि गुनाह जे मथां पर्दो न कयूं। जीअं तव्हां चओ था 70 सालनि खां असां मुदाख़लत कई आहे, ईअं तव्हां सम्झो, तव्हांखे इहो बि चवणु घुरिजे त 58 खां पोइ जेको डिक्टेटोरियल रिजीम्स हुया उनजे नतीजे में 71 जो सान्हो थियो। इहो चवण में कहिड़ी ख़राबी आहे? बहरहाल ॿुधूं था अॻिते बाजवा साहब छा था चवनि। नाज़रीन, मैं वसूख से कह सकता हूं कि पाकिस्तान आज संगीन माशी मुश्किलात का शिकार है और कोई भी एक पार्टी पाकिस्तान को इस माशी बुरान से निकाल नहीं सकती, जिसके लिए सियासी इस्तेहकाम लाजिम है। अब वक्त आ गया है कि तमाम स्टेक होल्डर अपनी ज़ाती अना को एक तरफ रखते हुए माजी की गलतियों से सीखें और आगे बढ़ें और पाकिस्तान को इस बुरान से निकालें। जी बाजवा साहब, वींदे वींदे बि तव्हां न गैर सियासी थियण जे बावजूद बि सियासी सलाहूं पिया ॾियो। मां छा थींदो, का पार्टी मईशत मां कढंदी न कढंदी, इहो पाकिस्तान जे अवाम खे फ़ैसिलो करिणो आहे। बहरहाल दुनिया में किथे ईअं न थींदो आहे त यूनिफॉर्म पाए माण्हू जेको आहे सियासत जे बारे में चए त हाणे का हिकिड़ी पार्टी में इहा अहलियत ई न आहे। इहा वॾी स्टेटमेंट आहे पाकिस्तान जे सियासी पार्टियुनि जे बारे में। छाकाणि त तव्हां सियासी पार्टियुनि खे हिकिड़ो नंढो ब्रीफ पीरियड ॾिनो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे बारे में, जनरल मुशरफ जी मां तव्हांखे अॼु सोटी ॿुधायां थो। उहो छा थो चए? चए थो त 71 में ऊंदह थी वई हुई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आयो जंहिं जेको आहे पंहिंजो हौसलो ॾिनो पूरे क़ौम खे। ब्रीफ पीरियड हुयो सियासतदाननि खे पंहिंजो रोल प्ले करण जो। उन में सियासतदाननि छा कयो? मुल्क खे पहिरियों दफ़ो आइन ॾिनो, मुल्क खे एटमी ताक़त ठाहियूं, मुल्क जी मईशत जा बुनियाद रखियूं, तव्हांजा जेके 90,000 जेके क़ैदी हुया उहे आज़ादु करायूं, मुल्क जे अंदरि जेको आहे पंहिंजो पूरे आलम इंसानियत जी हिते कॉन्फ्रेंस घुराए, मुल्क जी जेका आइसोलेटेड पोज़ीशन हुई उन मां कढी करे मुल्क जी परॾेही पॉलिसी जा हिकिड़ा बुनियाद रखियूं। सियासतदाननि जी कैपेसिटी, जेकॾहिं तव्हां सियासतदाननि खे छॾियो, सियासतदान पंहिंजी कैपेसिटी ॾेखारींदा। बेनज़ीर साहिबा जी शहादत वारे सान्हे खां पोइ ब्रीफ पीरियड मिलियो। आसिफ़ अली ज़रदारी साहब तव्हांखे मुल्क जे आइन में जेके बि मदाख़लतूं थियल हुयूं, उहे ज़िया जूं थियल हुयूं या मुशरफ जूं थियल हुयूं या कंहिंजूं बि थियल हुयूं, उन्हनि सभिनी तरमीमुनि खे करे सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾु करे वरी तव्हांखे उहो हिकिड़ो साफ़ु सुथिरो आइन 73 वारो करे ॾिनो। सियासतदान खे जेकॾहिं छॾींदव त सियासी पार्टियुनि में अहलियत आहे, पर जेका तव्हां ॻाल्हि कई त 70 सालनि खां तव्हां मदाख़लत कई आहे, उनजे करे इहो थियो आहे। इहो तव्हांजो तासुरु आहे त सियासी पार्टियुनि खे अहलियत न आहे, कोई का पार्टी नथी करे सघे। इहो तव्हांजो अज़म्पशन आहे जंहिंजे करे बार बार मदाख़लतूं पिया थियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में
जेकॾहिं ग़ैर सियासी थियण जो फ़ैसिलो थियो आहे त उहो मुकमिल तौर ते ग़ैर सियासी थियणु घुरिजे। नाज़रीन, वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी जी बाजवा साहब जी तक़रीर जे हवाले सां वधीक गुफ़्तगू कंदासूं असां सां।